अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? उमेद त ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। पंहिंजनि प्यारनि सां यकीनन ख़ूबसूरत मौसम आहे ऐं उन सां गॾोगॾु सरहे जा पीला गुल आहिनि, जंहिंखे शाइर चयो आहे त जॾहिं सरह झलींदी पीला गुल उन्हनि खेतनि में मिलंदासीं। सो यकीनन ॾाढो ख़ूबसूरत माहौल आहे। दिलि चयो त हीउ कुझु मंज़र जेको आहे, हीअ जेके सरहे जी पीलाण आहे, सरहे जा ख़ूबसूरत गुल जेके टिड़ी पिया आहिनि खेतनि में, यकीनन ॿनियुनि में, ऐं उन्हनि जो कुझु तव्हांखे जेको दीदार कराइजे, तव्हां सां कुझु पल शेयर कजनि। ऐं मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे, जुड़ाली मौसम आहे ऐं मौसम बरसाति वारी मौसम लॻे पई ऐं अन क़रीब थी सघे थो त बारिश अचे। ऐं उन में दिलि चयो त अॼु कुझु रौलाकियूं कजनि ऐं रौलाकियुनि में तव्हांखे बि यादि कजे ऐं तव्हांखे बि हिन महफ़िल में शामिलु रखिजे। सो दोस्तो, कहिड़ा हाल आहिनि? उमेद था कयूं तव्हां ठीकु ठाक हूंदा। मिठाई साईं जो हिकिड़ो बैत आहे त अॼु पुण अखिड़ियुनि सजण पंहिंजा सारिया, अॼु पुण अखिड़ियुनि सजण पंहिंजा सारिया, घोड़नि चूं गलनि तां बूंदूं बस न कनि, संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। मौलवी हाजी अहमद मला चवे थो त दोस्त तुंहिंजी दोस्तीअ जो दास्तानू ॿी तरह, दोस्त तुंहिंजी दोस्तीअ जो दास्तानू ॿी तरह, कई दीवाना देस में तुंहिंजो दीवानो ॿी तरह। जीअं तड़ी ते तांग तोड़े धक हणे तीअं दिलि बहार, जीअं तड़ी ते तांग तोड़े धक हणे तीअं दिलि बहार, तीर जीअं ताना ॿियनि जा तुंहिंजो तानो ॿी तरह। दोस्त तुंहिंजी दोस्तीअ जो दास्तानो ॿी तरह, कई